बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ क़िसालिही सल्लु अलैहि व आलिही। हैदराबाद में सिंध टेलीविज़न नेटवर्क पारां नात ख़्वानी जो मुक़ाबलो मदाहे मुस्तफ़ा जे नाले सां मुनक़िद कयो वियो। सिंधी मीडिया जे पहिरें ऐं सभ खां वॾे नात ख़्वानी जे हिन मुक़ाबले में कराची, हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि ऐं नंढनि ॻोठनि खां वॾे अंग में औरतुनि, मर्दनि ऐं मुख़्तलिफ़ कॉलेजनि तोड़े स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। वो शहीदो जहां वो कहाँ मैं कहाँ, मुझ में उनकी सना का सलीका कहाँ। मदाहे मुस्तफ़ा जे हिन मुक़ाबले में शरीक थींदड़ उम्मीदवारनि सां गॾु संदन घर भाती पिणु शरीक हुआ। मदाहे मुस्तफ़ा जे हिन सुहिणे ऐं सुरीले सना वारे मुक़ाबले में जॾहिं जजिस पंहिंजी राय ॾींदा रहिया ऐं उम्मीदवारनि जी सिलेक्शन जे हवाले सां सलाह मशवरो कंदा रहिया त उम्मीदवारनि जे दिलनि जूं धड़कनूं तेज़ थींदियूं वयूं। अखियुनि सां ॾिसां सोहणे जो रोज़ो, अखियुनि सां ॾिसां। सिंध टीवी जे हिन जेको नात जो वॾे में वॾो मुक़ाबिलो आहे, उनमें उन्हनि खां मालूम कयूं था त किथां आया आहिनि ऐं केतिरी तयारी आहे ऐं केतिरा पुरुमीद आहिनि। तव्हां ॿुधायो त नालो छा आहे तव्हांजो? तूबा शबीर। तूबा किथां आया आहियो तव्हां? असीं हैदराबाद में आया आहियूं, कासमाबाद। मूंखे ॿुधायो त केतिरी तयारी आहे ऐं केतिरा पुरुमीद आहियो तव्हां? माशाल्लाह प्रैक्टिस त फुल ई आहे, इंशाल्लाह जीते वेंदासीं। तव्हां ॿुधायो त तव्हांजो नालो छा? महक मंगण। मूंखे ॿुधायो त केतिरी तयारी आहे? असांजी 99% आहे, वधीक हाणे अल्लाह सां ई मदद कंदो असांजी। उमेद आहे त अॻियां वेंदी? इंशाल्लाह इंशाल्लाह। ठीक है, ठीक है। अदी तव्हां ॿुधायो, तव्हां पाण नात पढ़ंदो हो या कंहिंसां गॾु आया? मैं नात नहीं पढ़ती, मैं दरअसल अपने बच्चे के साथ आई हूँ, बेटे के साथ। माशाल्लाह ये 3 साल की उम्र से नात पढ़ रहा है, तो मेरी कोशिश है कि मैं अपने बच्चे को आगे लेके जाऊँ। तो ऑडिशन टीवी में देखे हो रहे हैं बच्चों के, सिंध टीवी के, तो मैंने कहा चलो बच्चे को लेकर जाएं, देखें बच्चा सिलेक्शन हो बच्चे की। माशाल्लाह हर जगह पे नातों में जाता है ना, मिलादों में जाता है, नात वगैरह पढ़ता है। इसको 6 ज़बानों में नाते उम्मीद है कि मेरे को माशाल्लाह बहुत उम्मीद है, बहुत उम्मीद के साथ आई हूँ। इनसे बात कर लेते हैं। बेटा क्या नाम है आपका? मोहम्मद एहसान। मोहम्मद एहसान, मुझे ये बताएं कि क्या तैयारी की है? चले मुझे कुछ नात सुना दें। या रसूल अल्लाह बाहवाले करा बेमा बेबी आरू बखा गुफ्तादम आज शर्म सिया बरज़मी मुज़नबी चूमन वाशद घर तमामी उम्मतद रहमकुन बरहालिमा या रहमतल लिल आलमीन। तव्हां ॿुधायो त तव्हां किथां आया आहियो? असीं कोटड़ी मां आया आहियूं। मूंखे ॿुधायो त केतिरा पुरुमीद आहियो? वॾो टफ मुक़ाबिलो आहे। मुक़ाबिलो त टफ आहे, पर उमेद आहे अल्लाह ते इंशाल्लाह जेको असांजे हक़ में बहितर हूंदो न उहो अल्लाह साईं कंदो इंशाल्लाह। मूंखे ॿुधायो त तव्हां छा ॿुधाईंदव? मां नात ॿुधाईंदसि तव्हांखे। ताजेदारे हरम हो निगाहे करम, ताजेदारे हरम हो निगाहे करम, हम गरीबों के दिन भी सवर जाएंगे ताजेदारे हरम। सुभान अल्लाह। आप भी नात पढ़ेंगे? मोहम्मद अहमद खान। मोहम्मद अहमद। मोहम्मद केतिरी तैयारी आहे? वॾा नात खान आयल आहिनि? बहुत अच्छी तैयारी है। अच्छा मुझे बताएं क्या सुनाएंगे, थोड़ा सा सुनाइएगा।
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह बेटा ॿुधायो त सिंध टीवी पारां ही जेको क़दम खयो वियो आहे ही जेको मुक़ाबिलो रखायो वियो आहे इनखे कीअं था ॾिसो? ही असांजे लाइ माना पहिरियों दफ़ो आहे सिंधी टीवी जे तरफ़ खां अहिड़े प्रोग्राम जी अनाउंसमेंट थी आहे ऐं उहे स्पेशली नात ख़्वानी जे हवाले सां हूअं त ॿिया प्रोग्राम सिंगिंग जे हवाले सां थियनि पिया त अल्हम्दुलिल्लाह पाण खे ख़ुशनसीब सम्झूं था त जेके शयूं असां मीडिया टीवी में ॾिसूं पिया ॿियनि मुल्कनि जे हवाले सां ॿियनि लैंग्वेजिस जे हवाले सां त हीअ असां सिंधियुनि जे लाइ पहिरियों हिकु मौक़ो आहे हिकिड़ो चांस मिलियो आहे असांखे त असां बि सनाए मुस्तफ़ा जे हवाले सां अॻिते वधूं। आप बताइएगा कि कितनी तैयारी है? तैयारी तो अच्छी है लेकिन फिर आगे अल्लाह बेहतर करेगा। बेहतर कंदो मतलब छा तैयारी कई है कीअं तैयारी केतिरनि ॾींहंनि खां तैयारी करे रहियो? तैयारी तकरीबन हिकिड़े हफ़्ते खां कई आहे। मुरादें मिल रही हैं शाद शाद उनका सवाली है लबों पर इल्तिजा है हाथ में रोज़े की जाली है तेरी सूरत तेरी सीरत ज़माने से निराली है तेरी सूरत तेरी सीरत ज़माने से निराली है तेरी है अदा प्यारे दलीले बेमिसाली है। साईं आप बताइएगा कि कहाँ से आए हैं आप? हैदराबाद ही से आए हैं हाला नाका से। अच्छा मुझे बताएं कि आप खुद नात पढ़ेंगे? नहीं मेरी बेटियां पढ़ेंगी मैं तो अभी बहुत आगे निकल गया हूँ। अच्छा आपने बच्चों को लेके आए बेटियों को लेके आए तो अल्हम्दुलिल्लाह। कितना पूरी उम्मीद है किससे देख रहे हैं? देखिए जब भी हम किसी मुकाबले के लिए निकलते हैं तो 100% उम्मीद लेकर निकलते हैं। आगे वो मुकाबला करते हैं आगे अल्लाह की मर्ज़ी है वो जो भी नतीजा दे दे फिर उसको कबूल भी कर लेते हैं। कभी भी ऐसा नहीं है अल्हम्दुलिल्लाह ऐसा करते कि ये हो गया और वो हो गया ऐसा कुछ उम्मीद है आप सब माण्हू पूरी उम्मीद आहिनि पंहिंजे ॿारनि खे वठी आया आहिनि के पंहिंजी धीउ खे वठी आया हुआ केरु पंहिंजे पुट खे वठी आया। साईं तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां हिते वेठा आहियो माण्हू ॾिसो पिया किथां किथां खां आया आहिनि माण्हू केतिरो मतिलबु माण्हुनि में जोश आहे? सही बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम महबूब की महफिल को महबूब सजाते हैं और आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं त सुबह मां साईं एंट्री कयां पियो जेके नातखाना माशाल्लाह सना ख़ाने मुस्तफ़ा हिते तशरीफ़ फरमा थियनि पिया तमामु लातादाद ऐं तमामु घणा नातखाना माशाल्लाह हिते तशरीफ़ फरमा थिया आहिनि। मदाए मुस्तफ़ा जे हिन मुक़ाबले में 170 उम्मीदवारनि मां 40 उम्मीदवारनि खे पहिरें मरहले में कामयाब करार ॾिनो वियो ऐं उन कामयाब 40 उम्मीदवारनि मां वरी मुक़ाबला कराए 14 ॼणनि खे फाइनल में शामिल थियण लाइ चूंडियो वियो। उम्मीदवार आहिनि उन्हनि खे ॿिए मरहले लाइ चूंडियो वियो आहे तमामु घणी एक्साइटमेंट आहे ऐं जेके चूंडिया विया आहिनि उहे जेको आहिनि मुख़्तलिफ़ नातूं पढ़ी रहिया आहिनि वधीक तयारी करे रहिया आहिनि कॉन्फिडेंस जेको आहे जंहिंजो थोरो घणो लूज़ थियो आहे उहे उनखे बिल्डअप करण जी कोशिशि करे रहिया असां ॻाल्हि ॿोल कयूं था उनखां पुछूं था त केतिरो मतिलबु कीअं रहियो इहो जेको सॼो पहिरियों सेशन हो ऐं सेकेंड जेको मरहलो हूंदो उन लाइ केतिरी तयारी आहे अदी तव्हां ॿुधायो त हाणे ॿुधायो त पहिरियों कीअं रहियो? अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो रहियो। ॿिए मरहले जी तयारी उहा बि बहितर आहे पंहिंजे हिसाब सां त बहितर कई आहे वरी अॻियां ॾिसूं छा थो थिए। हाणे माशाल्लाह सही आहे तयारी पहिरीं सही न हुई? पहिरीं बि सही हुई पर कंफ्यूज़ थी वियासीं। तव्हांखे ॿियो चांस मिलियो आहे हाणे तयारी कयो वधीक? मुंहिंजो त घणो में घणो बेस्ट उन्हनि ॾिनो आहे हाणे ॾिसां मां बि पंहिंजो बेस्ट ॾींदसि इंशाअल्लाह ताला। तव्हां ॿुधायो त केतिरो कॉन्फिडेंस आहे हाणे तव्हां में? काफ़ी है बिल्कुलु इंशाल्लाह लॻे थो बाक़ी जजिस जेको फ़ैसिलो ॾिन असांखे। तव्हां पहिरें मरहले खां जेको ॿिए मरहले में अची विया आहियो? पहिरें मरहले में थोड़ी कन्फ्यूजन हुई हाणे जो कने क्लियर थी वियो छो की हाणे त जीअं माना फर्स्ट अगरि सही थियो त हाणे माना सेकेंड में त टेंशन ई न आहे इंशाल्लाह अल्लाह साईं वधीक मदद कंदो सभिनि जो बहितर थींदो। पहिरियों मरहलो तव्हांजो ऐं छा कन्फ्यूजन वग़ैरह हुई छा?
न माशाल्लाह सही थी हो, बेस्ट थी हो। हाणे थोड़ी घणी कंफ्यूजन हुई बट हींअर थोड़ो बेटर आहे। इंशाल्लाह अल्लाह मदद कंदो। केतिरा पुरुमीद आहियो, केतिरा पुरजोश आहियो, मुक़ाबिलो सख़्तु आहे, वॾा सुठा सुठा नात खाना आहिनि? असल में जंहिंखे हुज़ूर ते भरोसो हूंदो आहे उनखे का टेंशन न हूंदी आहे। ॿ बोल ॿुधायोसि। कोई सलीका है आरज़ू का, कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, ये करम अब तुम्हारा आका के बात अब तक बनी हुई है। तमाम बेहतरीन नात सब तमाम घणो तैयारी करे आया नौजवान, तमाम बेहतरीन अंदाज में परफॉर्म करे रहिया आहिनि। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सना वारे हिन ऑडिशन दौरान उम्मीदवारनि खे कामयाब थियण जे लाइ दुआऊं घुरंदे बि ॾिठो वियो। हिन ऑडिशन में नाले वारो गुलूकार इरफान समो ऐं बड़े ग़ुलाम अली ख़ान जे ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ उस्ताद मज़हर अली ख़ान ऐं नाले वारे शाइर इरशाद जागीरानी खे जज तौरु मुक़ररु कयो वियो हो। मदीने से हवा आई है, इत्र अफ़शां जो मदीने से हवा मदीने जा घोटा सण मोहजा सजड़ा कज मोहम्मद कज मोहम्मद मात है उम्मत तुझे आसरे हिन कायनात जे मालिक अल्लाह ऐं संदसि प्यारे हबीब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में सनाख्वानी वारे हिन सुहिणे ऐं सुरीले मुक़ाबले में आख़िरकार जजनि सलाह मशवरो करण बाद ज़ैनुल आबिदीन, वक़ार नूर, कायनात, शुमाइला बतूल, सईदा आलम, मोहम्मद हस्साम, हसन अली हुसैनी, सना हुसैन, रूही बानो, बुरहान अली, अहमद रज़ा, अबसार अली मेमण ऐं मूमल समेत 14 उम्मीदवारनि खे आख़िरी राउंड लाइ चूंडियो वियो। या अल्लाह पंहिंजो करम कर, या अल्लाह पंहिंजो करम कर, सजदे जे तू ही लाइक
महिजा अलाह साईं सजदे जे तू ही लायका महिजा अलाह साईं तो दर सभई सवाली तो दर सभई सवाली ही पीर पैगंबर या अल्लाह पंहिंजो करम कर या अल्लाह पंहिंजो करम कर तू ही सतार साईं तू ही सतार साईं पीड़े हन संदो डातर या अल्लाह पंहिंजो करम कर सारे आलम जो सहारो मोहम्मद रुतबे वडे वारो मोहम्मद रुतबे वडे वारो सारे आलम जो सहारो मोहम्मद रुतबे वडे वारो मोहम्मद रुतबे वडे वारो या आसा है मदीने वन्या मदनिया जो रोज़ो अखिन सां पसां ऐसा तुझे मुझे मन जी तू सदा तू बसी तू खुदा मुझे मन जी तू सदा तू बसी तू खुदा बसिद को यकीन है अकीदा ये अपना बसिद को यकीन तुझसा कोई नहीं तुझसा कोई नहीं भलो नात ख़्वानी जे हिन मुक़ाबले में ईंदड़ उम्मीदवारनि औरतुनि तोड़े मर्दनि या मुख़्तलिफ़ स्कूल जे शागिर्दनि हिन सना ख़्वानी वारे मुक़ाबले खे साराहींदे चयो त तुझे सदके खाधो पीतो खोड़िया तुहिंजो हिक मौलूद मुझे लाए हिक किरोड़िया गंज ब्या का दे कबा जढ़े तो जड़ो गौहर हुजे थो घुरा तो खां सजण तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था हिते जेके मौजूदु आहिनि जेके 14 ॼणा सिलेक्ट कया विया आहिनि जिन खे फाइनल में सिलेक्ट कयो वियो आहे ऐं उहे फाइनल में सो वठंदा उहे असां सां गॾु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनखे केतिरी ख़ुशी थी आहे ऐं बेटा क्या समझती हैं आप फाइनल में सिलेक्ट हो गई हैं? जी मेरी खुशी की इंतहान है कि मैं लफ्ज़ों में बयान नहीं कर सकती। आज वैसे मुझे उम्मीद मेरी जो थी वो तीसरे लेवल तक आके थोड़ी कम हो गई थी पर फिर भी मैं बरकरार रही अपने
उम्मीद पे, जज्बात पे। सो अब मुझसे बोला भी नहीं जा रहा है, इतनी खुश हूँ और उम्मीद करती हूँ कि फ़ाइनल में पहुँचकर भी मैं इंशाल्लाह फ़ाइनल तक जाऊँगी और पोजीशन हासिल करूँगी। क्या नाम है बेटा आपका? कायनात। कहाँ से आई हैं? हैदराबाद। हैदराबाद से। खुशी महसूस हो रही है? बहुत ज़्यादा। अच्छा, ये तैयारी की थी या ऐसे अचानक आ गया? बस अचानक किया था और फिर अल्लाह ताला ने नवाज दिया। तव्हां किथां आया आहियो? सर कोटड़ी में आया आहियूं असीं। जी सर। तैयारी करे आया आहियो या? तयारी त हूंदी असांजी हूंदी आहे, महफ़िल मां करा हूंदी असीं कंदा रहंदा आहियूं। बाबा तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो ऐं किथां आया आहियो तव्हां? मुंहिंजो नालो अफसार अहमद मेमण आहे ऐं बदीन सिटी खां आयो आहियां। अच्छा, मूंखे ॿुधायो त तव्हां बि टॉप 30 जे लाइ सिलेक्ट थिया आहियो, पहिरीं त ॿुधायो केॾो मज़ो आयो, केतिरी ख़ुशी आहे? अल्हम्दुलिल्लाह, ॾिसो हर इंसान जो पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे, तीअं मुंहिंजी ज़िंदगी जो बि इहो ई मक़सदु आहे त मूंखे हिकिड़ो बहितर हुज़ूर जो सनागर थियणो आहे ऐं हिकिड़ो बहितर नात ख़ान थियणो आहे। इन करे तव्हां पाण बि सोचे था सघो त अॼु जेतिरी मूंखे ख़ुशी थी हूंदी ओतिरी कॾहिं बि कोन थी। मदाहे मुस्तफ़ा जे फाइनल में तारिक हुसैन अल हुसैनी साहब जेको आहे उहो बि टॉप 30 में जेको सिलेक्ट थी चुका आहिनि। साईं केतिरी ख़ुशी पई थिए? साईं हक़ीक़त में त ख़ुशी बेइंतहा आहे, इन में को शक कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाह, इहा असांखे पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जूं दुआऊं आहिनि ऐं वालदेन जूं दुआऊं आहिनि ऐं इहा हक़ीक़त आहे सन टेलीविज़न जो थोरो आहे असांजे मथां, जो हिकु सिंधी सना ख़ान नात ख़ान आशिक़ रसूल खे मथे खणी आई आहे, सिंधी नात ख़ाननि खे सिन TV खणी आई आहे। असां उन चैनल खे सलाम कंदासीं। हक़ीक़त ॿुधायो त हीअ पंहिंजे हथ में रखो पहिरीं। मूंखे ॿुधायो त तव्हां एॾी तकलीफ़ करे आया हो, सॼो ॾींहुं इंतज़ारु कयो, वरी पोइ जंहिं महिल तव्हांखे हीअ टॉप 30 में सिलेक्ट थी वियो, तव्हां ऐलान थियो, त केतिरी ख़ुशी थी? साईं बेइंतहा ख़ुशी थी, अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी। हालांकि अॼु राति मूंखे दादू में प्रोग्राम आहे ऐं उते मूंखे हींअर डायरेक्ट दादू बणिणो आहे, पर लेकिन अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु विसरी वियो ऐं बेइंतहा ख़ुशी थी जॾहिं हीअ हथनि में कार्ड ॾिठो आहे त माशाल्लाह तमामु बेहद ख़ुशी थी आहे। ख़ुशी घणी आहे, उम्मीद न हुई, लेकिन पीउ माउ जी दुआऊं आहिनि ऐं घर वारनि जी दुआऊं आहिनि, इन जे करे अॼु इन मुक़ाम ते पहुची आया आहियूं। अॻिते बि कोशिशि कंदासीं सुठी नंबरनि सां पास थियूं। ॿुधायो त केतिरी तयारी कई हुई तव्हां? तयारी मां हफ़्ते खां कयां बि, मूंखे होश न हो, लेकिन मुंहिंजी जेकी नंढड़ी सिस्टर आहे उन मूंखे चयो आपी तूं ट्राई करे ॾिस। मुंहिंजी अम्मी बि चयो ट्राई करे ॾिस, लेकिन मां चवां पई न अलाए किथे किथे वञिणो पवंदो, लेकिन बाबू चयो की न कोशिशि कर, असां तोसां गॾु आहियूं। सिंध टेलीविज़न नेटवर्क हिन क़िस्म जा मुक़ाबला कराए न सिर्फ़ सिंध जे माण्हुनि खे अल्लाह जे महबूब जी सना जो मौक़ो ॾिनो आहे, पर उत्साह पिणु ॾिनो आहे। कोन ईंदी का बमुश्किल दोस्तो कोन मतवारा कढें घबराइंदा मुझा कशला करम बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ क़िसालिही सल्लु अलैहि व आलिही।